अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां आहियां वहाँ जो मेज़बान मोहम्मद यासर मलूकानी काठोड़ पुलरो। कुछ ॾींहं अॻु मुंहिंजो हिकिड़ो वीडियो वायरल थियो आहे सोशल मीडिया ते ऐं तव्हां बि नाज़रीन तव्हां बि ॾिठो हूंदो मुंहिंजो वीडियो ऐं मूंखे लॻे थो तव्हां मुंहिंजी सपोर्ट कई आहे, पूरे सिंध मुंहिंजी सपोर्ट कई आहे ऐं वीडियो वधि मां वधि शेयर करे माण्हुनि ताईं अहिवाननि ताईं पुॼायो आहे ऐं जंहिंमें मूं काठोड़ जा मंज़र बि ॾेखारिया तव्हांखे काठोड़ पुल जा ऐं हिकिड़ो माना काठोड़ पुल जा तव्हांखे मंज़र ॾेखारिया ऐं उन खां अलावा मां निजी अख़बार में हिकिड़े कमु कंदो हुउसि। निजी अख़बार आहे हिकिड़ी, उनमें उन्हनि खे थोरो बुरो लॻो आहे उहो वीडियो, उन्हनि मूंखे उतां माना हटायो वियो आहे, उन अख़बार मां मूंखे हटायो वियो आहे। उन खां पोइ डॉक्टर सरमन सुराण साहब जंहिं हिकिड़ी पोस्ट रखी हुई त यासर मलूकानी मायूस न थिए ऐं मां उनखे पगार जे रिपोर्टर मुक़ररु कराईंदुसि रखंदुसि ऐं पोइ कुझु ॾींहं सब्र करे डॉक्टर सरमन सुराण साहब मूंखे वाक़ा अख़बार में रिपोर्टर मुक़ररु करायो आहे। वाक़ा अख़बार ऐं कराची ऐं सखर मां हिकु वक़्तु शाया थींदड़ वाक़ा अख़बार में जंहिं मूंखे रिपोर्टर मुक़ररु करायो आहे, जंहिंजी मां लख ऐं मां थोराइतो आहियां उनजो। ऐं इन खां अलावा जेको उन सां ॻाल्हायो आहे चीफ एडिटर साहब सां, उनजो नालो आहे तारक अज़ीज़ कोराई साहब, जंहिं मूंखे रिपोर्टर मुक़ररु कयो आहे काठोड़ शहर खां ऐं डॉक्टर सरमन सुराण जी तावन सां मूंखे रिपोर्टर मुक़ररु कयो वियो आहे। मां सभिनी खे चवंदुसि त मां काठोड़ पुलारो आहियां, हीउ वीडियो शेयर कयो जीअं डॉक्टर सरमन सुराण ते पुॼे हीउ वीडियो ऐं वाक़ा जे चीफ एडिटर तारक कोराई साहब ते पुॼे वीडियो। चीफ एडिटर आहे शायदि